अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, 6 दर्जे जी साइंस जे बाब 6 हवा एयर में तव्हां सां मुखातिब आहियां। टाइम ज़ाया किए बग़ैर अचूं था पंहिंजे सवालनि जी तरफ़। सवाल नंबर पहिरियों आहे त हवा छो ज़रूरी आहे। हवा ज़िंदगीअ लाइ या ज़िंदा रहण लाइ ज़रूरी आहे। उन खां पोइ आहे वायुमंडल में कहिड़ियूं गैसूं तमामु अहम आहिनि। ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड, नाइट्रोजन, ओज़ोन वग़ैरह। ॿूटनि खे साह खणण लाइ कहिड़ी गैस जी ज़रूरत थिए थी? ऑक्सीजन। उन खां पोइ आहे त कार्बन डाइऑक्साइड जो इस्तेमालु छो कंदा आहियूं। कार्बन डाइऑक्साइड जो इस्तेमालु रोशनाई तरकीब लाइ कंदा आहियूं। रोशनाई तरकीब वारो अमल छा आहे? रोशनाई तरकीब वारो अमल असां पहिरियां बि इलाही डिटेल में पढ़ी चुका आहियूं त हीउ हिकु ख़ुराक तयारु करण वारो अमल आहे। ॿूटा सिज जी रोशनी ऐं क्लोरोफिल जे मौजूदगी में कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी जे कीमियाई मेलाप जे करे ग्लूकोस ऐं ऑक्सीजन तयारु कंदा आहिनि त इन सॼे अमल खे रोशनाई तरकीब वारो अमल चइबो आहे। उन खां पोइ आहे त नाइट्रोजन छो ज़रूरी आहे। नाइट्रोजन गैस ॿूटनि ऐं जानवरनि जे प्रोटीन या लहमियात जो बुनियादी अंसर हूंदी आहे। नाइट्रोजन ॿिन्ही जी निशोनमा लाइ अहम हूंदी आहे। उन खां पोइ आहे त ॿूटा लहमियात या प्रोटीन कीअं हासिलु कंदा आहिनि। ॿूटा नाइट्रोजन वारनि मरकबनि जहिड़ो नाइट्रेटस मान प्रोटीन या लहमियात हासिलु कंदा आहिनि। उन खां पोइ आहे त जानवरनि खे नाइट्रोजन कीअं हासिलु थींदी आहे। ॿूटनि ऐं ॿियनि जानवरनि खे ख़ासि तौर इस्तेमालु करण सां मिलंदी आहे। ओज़ोन गैस छो अहम या ज़रूरी आहे। हवा में मौजूदु ओज़ोन गैस जो तह जेको फ़िज़ा जे बिल्कुलु मथीं सतह ते हूंदो आहे, सो असांखे सिज मां ईंदड़ अल्ट्रा वायोलेट शौअनि खां महफ़ूज़ रखंदो आहे। मतिलबु हूअं अगरि ओज़ोन लेयर न हुजे ऐं या तह न हुजे ऐं डायरेक्ट सिज असां ते पए त उहो एतिरा आहिनि जो हुते का बि मतिलबु इवन असांजी स्किन डैमेज थी सघे थी ऐं का बि उहो नथी थी सघे ग्रोथ या निशोनमा आबादी थी सघे थी। पर उहो ओज़ोन लेयर ई आहे जेको सिज जे किरणनि खे डायरेक्ट ज़मीन ते पवण खां रोकींदो आहे। उन खां पोइ हवा ॿियनि कहिड़ियुनि शयुनि लाइ अहम आहे। ॾींहं जे वक़्तु माहौल में मौजूदु हवा सिज मां निकिरंदड़ तेज़ गर्मीअ खे पिणु असां ताईं पहुचण खां रोके थी। राति जे वक़्तु माहौल वारी हवा ज़मीन जे मथाछरी वारी गर्मीअ खे जज़ब करे थी, उनखे ग़ाइबु करण खां पिणु रोके थी। चुरंदड़ हवा याने वंड सड़नि वारनि ॿेड़ियुनि खे तेज़ रहण में हवाई ॿेड़नि खे उॾामण में मदद ॾिए थी। मुतहरक हवा जे ज़ोर ते हवाई चकियूं पिणु हलंदियूं आहिनि जिन खे हवा बिजली पैदा करण ऐं छा आहे त ॿिजनि जे पखिड़िजण में मदद करे थी। उन खां अलावा केतिरियूं मशीनूं दॿियल हवा में इस्तेमालु थियनि थियूं। उन खां पोइ आहे त वायुमंडल में मौजूदु गैसनि जा नाला ऐं उनजो मिक़दारु लिखो। इहो पहिरीं बि लास्ट चैप्टर में बि असां पढ़ी आया आहियूं, पर हिते थोरो डिटेल में पढ़ूं था। ऑक्सीजन आहे, आर्गन आहे, मेथियन आहे, हेलियम आहे, हाइड्रोजन आहे, नाइट्रोजन, कार्बन डाइऑक्साइड, नियान, ज़ैनन ऐं क्रिट्यून वग़ैरह। उन्हनि जा कुझु ई जेके आहिनि हिते मिक़दार ॾिनल आहिनि। तव्हां स्क्रीन शॉट कढी उनखे नोट करे सघो था त वायुमंडल में मौजूदु जेके गैसूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि, उनजो मिक़दारु केतिरो आहे। जीअं लेट सपोज़ ऑक्सीजन आहे, उनजो 20.4976% आहे। आर्गन 0.934% आहे। त इहो तव्हां नोट कजो। उन खां पोइ ऑक्सीजन छो ज़रूरी आहे। ऑक्सीजन जे करे खाधे जी भञिड़ाहट थिए थी, उन मां तवनाई हासिलु थिए थी। उन खां अलावा शयुनि जे ॿरण लाइ पिणु ऑक्सीजन ऐं गर्मी घुरिबल हूंदी आहे। उन खां पोइ मेणबतीअ जे ॿरण वक़्तु उन जे मेण ॿारण याने ॿरंदड़ शइ फ्यूल हूंदो आहे जेको हवा वारी तौरु ऑक्सीजन सां कीमियाई अमल करे कार्बन डाइऑक्साइड ऐं तवनाई पैदा कंदो आहे। हीउ हिकिड़ो मिसाल हुयो त कार्बन डाइऑक्साइड जेको छो ज़रूरी आहे उनजो। उन खां पोइ नाइट्रोजन वारो चकर छाखे चइबो आहे। जंहिं अमल जे करे माहौल में नाइट्रोजन गैस ॿूटनि यानी निबातात ऐं हैवानाती लहमियात में बदिलिजे ऐं साॻे मिक़दार में बहाल थींदी रहे थी, तंहिंखे नाइट्रोजन जो चकर चइबो आहे। उन खां पोइ फर्टाइज़र छा आहे। हीउ मसनूई भाण आहे जंहिंखे इस्तेमालु करे सिहतमंद ॿूटा तयारु कया वञनि था। ग्रीन हाउस गैस छो ज़रूरी आहे। हीउ कार्बन डाइऑक्साइड खे ज़मीन मां ख़ारिज थींदड़ गर्मीअ खे पिणु जज़ब करे वठे। ठीकु आहे। गार ऐं सस्पेंशन। गार छा आहे, उन जा जुज़ा कहिड़ा आहिनि। गार हिकु क़िस्म जी मिलावट हूंदी आहे जंहिंमें उन जा सभई जुज़ा ॻरंदड़ ऐं ॻारींदड़ समूरे गार में यकसां मौजूदु हूंदा आहिनि, तंहिं करे उहा गार साफ़ ऐं शफ़ाफ़ नज़र ईंदी आहे। ऐं उन खां पोइ आहे त ॻरंदड़ छा आहे। ॻरंदड़ गार जो उहो जुज़ो आहे जेको कंहिं शइ में ॻरी वेंदो आहे। मिसाल तौरु खंडु ॻरंदड़ शइ आहे। ऐं ॻारींदड़ छा आहे। ॻारींदड़ उहो जुज़ो आहे जेको ॻरंदड़ शइ खे पाण में मिलाए छॾींदो आहे। मसलन जे खंडु ॻरंदड़ शइ आहे त पाणी ॻारींदड़ आहे। पाणी तक़रीबन ॻारींदड़ ई आहे। ठीकु आहे। लूणु ॻरंदड़ आहे। उन खां पोइ आहे त
आलमी क़िस्म जो ॻारींदड़ कहिड़ो आहे? यूनिवर्सल सॉल्वेंट जेको आहे उहो कहिड़ो आहे? पाणीअ खे आलमी ॻारींदड़ या यूनिवर्सल सॉल्वेंट चइबो आहे। उनखां पोइ आहे त रिजल गार, ठीकु आहे। सेट्रेटेड सॉल्यूशन छाखे चइबो आहे? अहिड़े गार जी मिक़दार जंहिंमें मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ॻरंदड़ शइ जे मिक़दार खां वधीक ॻरण जी गुंजाइश न हुजे, उनखे रिजल गार चइबो आहे। अण रिजल गार कंहिंखे चइबो आहे? ठीकु आहे, उनजो आहे त अहिड़े गार जंहिंमें गर्मीअ जे दर्जे ते ॻरंदड़ शइ जो अञा बि कुझु मिक़दार ॻरण जी गुंजाइश में हुजे, उनखे अण ॻरंदड़ गार चइबो आहे। सस्पेंशन छा आहे? सस्पेंशन अहिड़ी मिलावट ऐं मिक्सचर आहे जंहिंमें ॻरंदड़ शइ जा के ज़रड़ा वॾा हूंदा आहिनि ऐं उहे ज़रा आर्ज़ी तौरु ॻाढ़ में तरंदा ऐं लटकंदा नज़र हूंदा आहिनि ऐं गदिलो पाणी उनजो वाज़िया मिसाल आहे। गार ऐं सस्पेंशन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? गार हिकु जिन्स ऐं यकसा क़िस्म जी मिलावट हूंदी आहे जंहिंमें हिकु जिन्स जा जुज़ा वाज़िया नज़र हूंदा आहिनि। सस्पेंशन यकसा क़िस्म जी मिलावट न हूंदी आहे, उन में ॿ या ॿ खां शयुनि जी मिलावट हूंदी आहे, ज़रड़ा वाज़िया नज़र हूंदा आहिनि। गार जे अंदरि ॻरंदड़ ऐं ॻारींदड़ जा ज़रा बिल्कुलु मुकमल तौरु पाण मिली वेंदा आहिनि, जंहिं करे पाणी शफ़ाफ़ नज़र ईंदो आहे। सस्पेंशन में ॻरंदड़ शयुनि जा ज़रा पखड़ियल ऐं लटकियल रहंदा, जंहिंजे करे सस्पेंशन नीम शफ़ाफ़ गार थिए थो। गार जे अंदरि उन जे हर हंधि साॻे रंग जी शिकिल थिए थी, पर सस्पेंशन में उन जो रंग हर हंधि साॻियो न हूंदो आहे। गार बिल्कुलु साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदो आहे। सस्पेंशन जेको हूंदो आहे उहो नॉन शफ़ाफ़, जेको शफ़ाफ़ आहे उनखे ट्रांसपेरेंट चइबो आहे, ऐं सस्पेंशन जेको आहे नीम शफ़ाफ़, ट्रांसल्यूशंस या गैर शफ़ाफ़ ओपेक हूंदो आहे। उनखां पोइ आहे त सियारे में धुंध, जंहिंखे असां फोग बि चवंदा आहियूं। सियारे में धुंध छो थींदी आहे? सियारे में धुंध हवा में पाणी दूहनि ऐं मिटीअ जे ज़रड़नि जे लटकियल हुजण जे करे थींदी आहे। उनखां पोइ आहे जॾहिं का शइ कंहिं पाण्याठ में गार जी या का नई शइ न हुजे त उनखे छा चइबो आहे? ठीकु आहे, सस्पेंशन, गार या मरकब। उनखां ऐं जेका शइ ॻरी वञे उनखे छा चइबो आहे? ठीकु आहे, जेका शइ कंहिं पाण्याठ में न ॻरे त उनखे चइबो आहे सस्पेंशन, गार या मरकब, ऐं जेका ॻरी वञे उनखे गार, ॻरंदड़ शइ या ॻारींदड़ शइ। ऐं गार जो बहितरीनु मिसाल कहिड़ो आहे? सीमेंट ऐं पाणी, खंड ऐं पाणी, वारी ऐं पाणी। ठीकु आहे, उनखां पोइ आहे सस्पेंशन में उन जा ज़रड़ा डैश हूंदा आहिनि। उहा ख़ासियत उन गार खे मुख़्तलिफ़ बणाए थी, लटकियल, साफ़, शफ़ाफ़ या बेरंग। उनखां पोइ वरी आहे त उहा गार जेका आम गर्मीअ जे दर्जे ते ॻरंदड़ शइ जी वधीक मिक़दार ॻारे न सघे, उनखे छा चइबो आहे? रिजल गार, कमज़ोर गार या घाटी गार। ठीकु आहे, अच्छा, हीअ चैप्टर हिते ख़तमु था कयूं। ठीकु आहे, 6 7 पढ़ियोसीं। उनखां पोइ चैप्टर 6 7 हा, उनखां पोइ नेक्स्ट जेके चैप्टर्स आहिनि उहे नेक्स्ट क्लास में कवर करण जी कोशिशि कंदासीं। तेसीं ताईं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।